ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं। मदे जी भरिसां तेज़ रफ़्तार कार बीठल ट्रैक्टर ट्राली सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। गाहेजा थाणे जे हद में फोत थियल शख़्स जी सुञाणप ख़ैरपुर वासी हिंदू वापारी श्याम लाल तौर थी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदासूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं। मदे जी भरिसां तेज़ रफ़्तार कार बीठल ट्रैक्टर ट्राली सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। गाहेजा थाणे जे हद में फोत थियल शख़्स जी सुञाणप ख़ैरपुर वासी हिंदू वापारी श्याम लाल तौर कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी मदे जी जो रिपोर्टर तौहीद बिरोही असां सां लाइन ते मौजूद है। तौहीद अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये जो खौफनाक हादसो पेश आयो आहे। जाइजा थाने जे अदा राजवा चौकी भरिसां जेको तेज़ रफ़्तार कार जो ट्रैक्टर ट्राली के पोयां टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको सवार खैरपुर वासी हिंदू आहे श्यामलाल खे जो पहुची आहे, जॾहिं संत पुट जेको आहे बेइस्तेमाल जेको आहे ज़ख़्मी थी पियो आहे। कोटी जो इलाज स्पेशल पुलिस स्क्वाड टीम अस्पताल पहुचाए, जिते डॉक्टर तरफ़ां तस्दीक कई वई। फोत जो इतला गर्भातियुनि जो मिल्क आहे कराम मची आहे, जंहिंमें मदद मां अस्पताल पहुची आहिनि। ओॾा फोत जो हिंदू वापारी जो इलाज ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे वार्ड पुट रवानो कयो आहे, जेके आबाणे ॻोठ तरफ़ रवाना आहिनि। ॿुधाए पवंदो त कार जेको आहे लाड़का नगर चक्कर तरफ़ वञी रही त हादसे जो शिकार थियो आहे। ओॾा जेको आहे जाइजा पुलिस ट्रैक्टर ट्राली ऐं ड्राइवर खे पंहिंजे तहवील में वठी ड्राइवर खे जेको आहे लाकअप करे छॾियो आहे। जी तौहीद अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।